सवाल कयो आहे अब्दुल रज़ाक मेतलो। उहो त चए त नाबालिग छोकिरो जुम्मे मुबारक जो ख़ुतबो ॾेई सघे थो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं नाबालिग छोकिरो सम्झदार आहे, यानी एतिरो सम्झे थो त जुम्मे में ख़ुतबो पढ़णु लाज़िम हूंदो आहे, त उन जो ख़ुतबो पढ़णु जाइज़ आहे, थी वेंदो। पर बहितर आहे त ख़ुतबो उहो पढ़े जेको इमामत कराए थो, यानी जुम्मे जी नमाज़ पढ़ाए थो। जीअं बहरुर राइक़ जे अंदरि आहे त लव ख़तब सबियुन बिइज़्नि सुल्तान वसल्लल जुमअत वरजुलुन बालिगुन यजूज़ु। पाण फरमाईंदा त जेकॾहिं कंहिं नाबालिग सम्झदार छोकिरे ख़ुतबो जुम्मे जो ॾिनो आहे ऐं निमाज़ पढ़ाइण वारो को बालिग आहे त निमाज़ जाइज़ आहे, ख़ुतबो बि जाइज़ आहे। इन मां मालूम थियो त नाबालिग जेकॾहिं सम्झदार आहे त ख़ुतबो पढ़े, उहो ख़ुतबो थी वेंदो। पर जेकॾहिं नासमझ आहे त उन जो ख़ुतबो न थींदो, कंहिं बालिग खे वराए पढ़णो पवंदो। वल्लाहु आलम बिस्सवाब।